अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर हीट व्यू अलर्ट सबब शहरनि खे एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त 2 मई ते सिंध में गर्मीअ जी लहर रहंदी। हुन चयो त गर्मीअ जे करे शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण खां पासो कनि। संदसि चवणु हो त गर्मीअ सबबि ख़ासि करे बुज़ुर्ग शहरनि ऐं ॿारनि जो ख़्यालु रखियो वञे। सुध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध हुकूमत समूरनि ज़िलनि में इंतिज़ामिया खे यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हेट व्यू अलर्ट सबबि शहरनि खे एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त 2 मई ते सिंध में गर्मीअ जी लहर रहंदी। हुन चयो त गर्मीअ सबबि शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण खां पासो कनि। संदसि चवणु हो त गर्मीअ सबबि ख़ासि करे बुज़ुर्ग ऐं शहरनि ऐं ॿारनि जो ख़्यालु रखियो वञे। सुध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत समूरनि ज़िलनि में इंतिज़ामिया खे इंतिज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हीट व्यू अलर्ट सबबि शहरनि खे एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, ॿियो छा चवणो हो शर्जील इनाम मेमण जो? जी बिल्कुल, इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सिंध में हीट व्यू अलर्ट के हवाले से जो है बयान जारी कंदे शहरनि के एहतियात करण जो जो है मशवरो दिनों है। शर्जील इनाम मेमण जो चवणु है 2 मई ताईं सॼे सूबे में जो है गर्मी रहंदी ऐं शहरी जेके आहिनि उहे गैर ज़रूरी तौर ते घरनि खां ॿाहिरि निकिरण खां पासो कनि। संदसि चवणो त ख़ासि तौर ते जेके बुज़ुर्ग ऐं ॿारड़ा आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखियो वञे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो त सिंध हुकूमत समूरनि ज़िले इंतिज़ामिया खे इंतिज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। ख़ासि तौर ते इस्पतालनि सिहत मर्कज़नि में जेको आहे हीट वेव खां जेके मुतासिर माण्हुनि लाइ ख़ुसूसी तौर ते जेके वार्ड्स आहिनि उहे क़ाइमु करण जी बि हिदायत जारी कई वई आहे। स्कूलनि जी इंतिज़ामिया खे पिणु नंढनि ॿारनि खे हीट स्ट्रोक खां महफ़ूज़ रखण जा क़दम खणण जी जेका आहे उहा हिदायत कई वई आहे। शर्जील इनाम मेमण चवणु आहे त हीट स्ट्रोक खां बचण लाइ शहरी वधि खां वधि पाणी जो इस्तेमालु कनि ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरण जी सूरत में आलो कपिड़ो जेको आहे उहो पंहिंजे मथे ते रखनि। इन हवाले सां मीडिया खे बि घुरिजे त अवाम खे हीट वेव जे हवाले सां आगाही ॾिए। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।